नाज़िर नसीराबाद वेझो गोठ करम खान कांधड़ो जी प्राइमरी स्कूल की छित किरी पई जंहिं सबब एक ॿारड़ो फोत ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो। तफ़सील लाइ पेश आहे अल्ताफ़ कांधड़ो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असी हिन वक्त नसीराबाद लगे गोठ करम खान कांधड़ो में प्राइमरी स्कूल में मौजूद आहियूं, जंहिंमें ही हिकु इंतहाई ॾुखाईंदड़ वाक़ियो थियो आहे। जंहिं स्कूल जी छित किरण सबब हिकु नंढड़ो मासूम नींगर सदरदीन बबर थॾे ते फौत थी वियो ऐं हिकु मासूम नींगर शहाबुद्दीन सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में लाड़काणे नियो वियो। अचो त उन्हनि जे ॻोठाणनि ऐं वारसनि ऐं संदसि ॻोठ वारसनि खां पुछूं त ही वाक़ियो कीअं पेश आयो आहे। अर्ज़ु त हिन स्कूल खे तक़रीबन 9 साल थी चुका आहिनि। हर ऑफिसर बाला ऑफिसर एसडीओ हुजे डीओ हुजे ऐं सियासतदान जेके आहिनि असांजा इलाइक़े जा मोहद्दीन उन्हनि खे बि असां इहो अर्ज़ु करे चुकिया आहियूं त बराए महिरबानी असांखे स्कूल ठाहे ॾिनो वञे जंहिंमें नंढनि ॿारनि जूं ज़िंदगियूं आहिनि ऐं वालदेन जा हिननि में जेको सो माना जेको सो ज़िंदगी जा जेके से ॾिया ऐं जेको सो माना ॿारनि जूं ख़ुशियूं आहिनि। पर अफ़सोस सां चवणु थो खपे सिंध हुकूमत तालीम खाते जूं ॻाल्हियूं त वॾियूं कंदी आहे, पर हीअ ताज़ो तव्हां वाक़ियो ॾिसो था, हीअ ताज़ी ब्लड बि लॻल आहे जेका ॿ लॻी 10 मिंटनि माना स्कूल जे टाइम गुज़रण खां 10 मिंटनि सां लॻ हीअ अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। इन करे असां बराए महिरबानी आला अमलदारनि खे डीओ खे डायरेक्टर खे एजुकेशन मिनिस्टर सरदार अहमद शाह खे अर्ज़ु था कयूं त असांजे ॻोठाणनि ते ख़ुदा रहम करियो जीअं ॿियूं नंढनि ॿारनि जूं ज़िंदगियूं जेको सो बची सघे। सही मां हिन स्कूल जो हेडमास्टर आहियां। हीअ 2:15 ते वाक़ियो थियो आहे, सो उन जे करे 2 छोकिरा नंढड़ा उहे बि ज़ख़्मी थी पियो आहे। हिकिड़ो जेको फोत थी वियो आहे ऐं हीअ रत पई आहे। ॾिसो हिते थियो आहे 2:15 ते इहो वाक़ियो थियो आहे। उहो बेंचियूं भॼी पयूं आहिनि। 2010 खां वठी असां एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि डीओ डायरेक्टर मथे, त को तदारक अॼु ताईं न थियो आहे। सो महिरबानी करे असांखे जल्दी ही स्कूल बिल्डिंग तयारु करे ॾींदा। जीअं त हीअ असांजो ॻोठु आहे, असांजा नंढा मासूम ॿार हिते पढ़णु ईंदा आहिनि। असांजी इहा ई ख़्वाहिश हूंदी आहे त असांजा नंढा वॾा थींदा पढ़ंदा। असां त न पढ़िया सघिया आहियूं, असांजे वॾनि हार पिया कया, असां हार पिया कयासीं, पर असांजी जुस्तजू असांजो इहो ई इनकलाब आहे त चवंदा आहियूं असांजा नंढा ॿार पढ़नि। पर अहिड़ी हालत में कीअं असांजा ॿार पढ़नि? हे स्कूल आहे, रुॻो चवंदा आहिनि असांजे सिंध जी तालीम खे हेठि कयूं थो वञे, असांखे तालीम नथा ॾेई सघनि त जे हारियुनि जा ॿार मज़ूरनि जा ॿार न पढ़नि, अमीरनि जा ॿार ॾिसो तव्हां अलाए किथे किथे था पढ़नि कॉलेजनि में, उन्हनि खे अलाए कहिड़ी कहिड़ी सहूलियत आहे। असांजे ॿारनि खे इहा सहूलियत न आहे जो थधी छांव हुजे को छित हुजे जो असां पंहिंजा ॿार पढ़ायूं। बेंचूं आहिनि, बेंचूं भॼी पियूं, हाणे ॿार हिकु जो मरी वियो आहे, हिमर हुनजे पीउ माउ जी दिलि ते छा गुज़रंदी हूंदी। हे असांजा अमल आहे, हे असांजा जेके वॾा आहिनि उन टाइम अचनि था वॾियूं ॻाल्हियूं था कनि, पर असांजी त मालिकी हिते केरु करे ई कोन थो। असां काॾे वञूं ग़रीब माण्हू। हिननि पाण स्कूल में सो अची ॾिठूं त भिती किरी पिया मथे छोकिरे जी, सॼी पोयों धड़ सॼो ख़तमु। वियासीं लाड़काणे नसीराबाद खणी लाड़काणे खणी वियो, लाड़काणे खणी वियासीं, उते दम ॾिने गुज़ारियो छोकिरो। मुंहिंजो पुटु आहे सदरदीन बबर, हे बि मुंहिंजो जवाबुद्दीन, हे बि मुंहिंजो पुटु।